परफ्यूम एक अहिड़ी शइ आहे जेका असांजी ख़ुशबूअ खे बहितर करे थी। परफ्यूम जो इस्तेमालु असांजी शख़्सियत खे ज़ाहिर करे थो ऐं ॿियनि सां एतमाद ऐं ख़ुशी महसूस कराए थो। पर कहिड़ी परफ्यूम बहितर हूंदी आहे, इहो सवाल कंहिं हिक जवाब सां वाॻियल न आहे, पर इहो मुख़्तलिफ़ अमलनि ते भाड़े थो। पहिरियों अमल आहे ज़ाइको। हर शख़्स जो ज़ाइको मुख़्तलिफ़ हूंदो आहे। कुझु माण्हू मेवनि जी ख़ुशबू पसंदि कंदा आहिनि, कुझु माण्हू गुलनि जी, कुझु माण्हू काठ जी, त कुझु हथरादू ऐं तेज़ ख़ुशबू पसंदि कंदा आहिनि। इन लाइ अव्हांखे पंहिंजे ज़ाइके मूजिबि परफ्यूम जी चूंड करणु घुर्जे। अव्हांखे उहा परफ्यूम पसंदि अचणु घुर्जे जेका अव्हांखे ख़ुशि करे ऐं अव्हांजे मिज़ाज खे बहितर बणाए। ॿियो अमल आहे मौक़ियो। हर मौक़े लाइ हिकु मख़सूस परफ्यूम मुनासिब हूंदी आहे। जेकॾहिं अव्हां कंहिं रस्मी या बाक़ाइदा मौक़े ते वञी रहिया आहियो त अव्हांखे हिकु हल्की परफ्यूम इस्तेमालु करणु घुर्जे। इन सां अव्हांजी ख़ुशबू ॿियनि खे मुतासिर कंदी ऐं उन्हनि खे का बि तकलीफ़ न थींदी। जेकॾहिं अव्हां कंहिं शादी या तफ़रीह मौक़े ते वञी रहिया आहियो त अव्हांखे हिकु वधीक ख़ुशबू ऐं तेज़ परफ्यूम इस्तेमालु करणु घुर्जे। इन सां अव्हांजी ख़ुशबू ॿियनि खे ख़ुशि कंदी ऐं अव्हां ध्यान जो मर्कज़ बणिजी वेंदा। टियों अमल आहे मौसम। हर मौसम लाइ हिकु मख़सूस क़िस्म जी परफ्यूम मुनासिब हूंदी आहे। जेकॾहिं अव्हां कंहिं गरम जाइ ते आहियो त अव्हांखे हिकु ताज़ी ऐं थधे क़िस्म जी परफ्यूम इस्तेमालु करणु घुर्जे। उन जी ख़ुशबूअ सां अव्हांखे थधाण महसूस थींदी ऐं अव्हां बि ताज़ा रहंदा। जेकॾहिं अव्हां कंहिं थधे मौसम में आहियो त अव्हांखे हिकु गरम परफ्यूम इस्तेमालु करणु घुर्जे। इन सां अव्हांजी ख़ुशबू अव्हांखे गरम रखंदी ऐं अव्हांखे महफ़ूज़ महसूस कराईंदी। असां इहो चई सघूं था त कहिड़ी परफ्यूम बहितर हूंदी आहे। इन सवाल जो जवाबु अव्हांजे हथ में आहे। अव्हांखे उहा परफ्यूम चूंडणु घुर्जे जेका अव्हांजे ज़ाइके, मौक़े ऐं मौसम जे मुताबिक़ हुजे। अहिड़ी रीति अव्हांजी परफ्यूम अव्हांजी सुञाणप बणिजी वेंदी ऐं अव्हांखे ख़ुशि रखंदी।